शुअबुल ईमान जी हदीस आहे। इमाम बैहक़ी रहमतुल्लाह अलैहि इहा लिखी हदीस त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो त जेको रमज़ानुल मुबारक में एतिकाफ़ में वेंदो, 10 ॾींहं ॾहाके में एतिकाफ़ में वेंदो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला उनखे 2 हजनि ऐं 2 उम्रनि जो सवाब अता फरमाईंदो। केॾी न वॾी फज़ीलत आहे। ऐं वॾे में वॾी इन जी अहमियत इहा आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि पाण एतिकाफ़ में वेंदा हुआ। साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मदीने में आया त उन वक़्तु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर साल एतिकाफ़ में वेंदा हुआ। हिकु साल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं सफ़र में हुया, उन साल एतिकाफ़ में न वेही सघिया त ॿिए साल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 20 ॾींहं एतिकाफ़ में वेठा। त इन मां मालूम थो थिए त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि एतिकाफ़ में वेंदा हुआ ऐं इहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुन्नत तरीक़ो आहे। इन जे करे एतिकाफ़ जी हिकु वॾी अहमियत आहे। ॿियो त एतिकाफ़ वारे जी इहा बि फज़ीलत आहे, जेको माण्हू एतिकाफ़ में वेंदो आहे त उन खे लैलतुल क़द्र जी इबादत जी हिकिड़ी सआदत मिली वेंदी आहे। छो त एतिकाफ़ वारे जी निंड बि इबादत आहे। त लैलतुल क़द्र रमज़ानुल मुबारक जो जेको आख़िरी ॾहाको आहे, उन जूं जेके 21 रातियूं आहिनि, उन्हनि जे अंदरि लैलतुल क़द्र आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त एतिकाफ़ वारो निंड पियो हूंदो तॾहिं बि इबादत में आहे, जागे तॾहिं बि इबादत में आहे। त उहो निंड पियो हूंदो तॾहिं बि उनखे ऑटोमेटिक इबादत जो सवाबु मिली वेंदो। अल्लाह जे घर में आहे ऐं निंड पियो हूंदो तॾहिं बि उनखे इबादत जो सवाबु मिलंदो। छो त ईअं न आहे त एतिकाफ़ जेकॾहिं कोई जागे थो त एतिकाफ़ जो सवाबु आहे ऐं निंड पियो त एतिकाफ़ जो सवाबु कोन्हे को, ईअं न आहे। एतिकाफ़ में जेकॾहिं माण्हू निंड पियो आहे तॾहिं बि सवाबु आहे, एतिकाफ़ में जागी इबादत थो करे तॾहिं बि सवाबु मथां सवाबु आहे। त इन जे कारण लैलतुल क़द्र वारी इबादत जेका आहे, लैलतुल क़द्र जेका क़ुरान मजीद में हिकिड़ी वॾी फज़ीलत वारी रात आहे, ख़ैरुम मिन अल्फ़ शहर, हज़ारे महीननि जी इबादत खां वधीक उनजी हज़ारे महीननि जी इबादत खां वधीक उनजी हिकिड़ी हैसियत आहे, अहमियत आहे। त एतिकाफ़ वारो जेकॾहिं एतिकाफ़ में वेहे थो ऐं जागी इबादत थो करे उन्हनि रातिनि में, पोइ त नूरुन अला नूर आहे। पर जेकॾहिं कंहिं राति निंड वठी बि वञे थी ऐं उहो सुम्ही थो पए त उनखे लैलतुल क़द्र वारी इबादत जो बि सवाबु मिली थो वञे। ऐं ॿियो त एतिकाफ़ वारो अल्लाह जी रहमतुनि जे मर्कज़ में हूंदो आहे। छो त मस्जिद अल्लाह जे रहमत जो मर्कज़ आहे। मस्जिद में अल्लाह जी रहमत जा फ़रिश्ता कठे थींदा आहिनि, त उहो अल्लाह जी रहमत जे फ़रिश्तनि जे विच में हूंदो आहे, अल्लाह जी रहमत जे हेठां हूंदो आहे। त इहा बि एतिकाफ़ जी वॾी फज़ीलत आहे। ऐं आम तौर ते हतल इम्कान घणे क़दुरु इंसान जेको मस्जिद में अची करे एतिकाफ़ में वेहे थो, उहो माण्हू गुनाहनि खां बची थो वञे। घणे क़दुरु शैतान जे चंबे खां, गुनाहनि खां उहो इंसान बची थो वञे। छो त मस्जिद में अचे थो, पोइ उहो इंसान गुनाहनि खां बची थो वञे। ॿाहिरि जेके गुनाह थींदा आहिनि उहे घणे क़दुरु मस्जिद में इंसान उन गुनाहनि खां बची पवंदो आहे। त एतिकाफ़ वारो जॾहिं मस्जिद में अची वियो त पोइ गुनाहनि खां बि बची पवंदो आहे। त इहे एतिकाफ़ जूं हिकिड़ियूं वॾियूं फज़ीलतूं आहिनि। ऐं इहा बि फज़ीलत आहे जो एतिकाफ़ वारो 5 वक़्त उनखे जमात सां निमाज़ नसीब थींदी आहे। ऐं जमात सां निमाज़ पढ़ण जी इहा फज़ीलत वॾी आहे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ो माण्हू अकेलो निमाज़ पढ़े थो, ॿियो जमात सां निमाज़ पढ़े थो, त जमात सां निमाज़ पढ़ण जी जेका अहमियत आहे उहा 27 दर्जा वधीक सवाबु रखे थी। केॾो वॾो सवाबु मिली वियो। ऐं उन खां अलावा एतिकाफ़ वारो अल्लाह जी रहमतुनि में, अल्लाह जी जेको बरकतूं नाज़िल थियूं थियूं उन में मौजूदु आहे। इन खां वधीक एतिकाफ़ जी कहिड़ी सआदत हुजे। त अल्लाह ताला सभिनी मोमिन मुस्लमाननि खे एतिकाफ़ जी अहमियत जो क़दुरु नसीब अता फ़रमाए।